अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, गंबट में पीटीआई सूबाई क़यादत जी तक़रीब गंबट सियाल हाउस ते थी गुज़री, जंहिंमें पीटीआई सूबाई सदर अली ज़ैदी, मुबीन अहमद जतोई, सैयद शाकिर शाह, अहमद अली शाह, आगा अरसलान ऐं ॿियनि अॻुवाणनि शिरकत कई, जंहिं दौरान आबादकार बोर्ड जे ज़िले अॻुवान लाल बख्श सियाल, इरफान अहमद जामणो, मीर निसार सियार, अली शेख, नदीम सियाल ऐं ॿियनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते पीटीआई सूबाई सदर अली ज़ैदी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीटीआई में ख़ुसूसियत उन ॻाल्हि जी आहे त पार्टी अंदरि महिनत करण वारे कारकुननि खे अहमियत मिलंदी आहे। लाल बख्श सियाल अॻु इलेक्शन आज़ाद लड़ियो हो, पर हाणे ईंदड़ इलेक्शन पीटीआई जी टिकट ते लड़ंदो। चोरनि ऐं लुटेरनि जी गंबट मां तॾा वेड़ थींदी, पीटीआई में शामिल थींदड़नि खे अकेलो न छॾींदी। ईंदड़ इलेक्शन में सिंध अंदरि पीटीआई जा उम्मीदवार मुक़ाबिलो कंदा। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त हमज़ा शहबाज खे जिन पीटीआई जे मेंबरनि वोट ॾिना हुआ, उन्हनि जी मेंबरशिप ख़तम थियण वारो फ़ैसिलो 100% दुरुस्त आहे। इस्लामाबाद लॉन्ग मार्च वारो ऐलान हिकु ॿिनि ॾींहंनि अंदरि पार्टी क़यादत कंदी। शहबाज शरीफ़ जी हुकूमत ईंदड़ 48 कलाकनि खां 72 कलाक पूरा न कंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।